कंहिंजी दिल आज़ारी न कयो, फितना न कयो। जंहिं सुकून जंहिं अमन पसंद कयो, अमन आंदो, इन दीन खे मदद ॾिनी। जंहिं बद अमनी कई, इन दीन खे नुक़सान ॾिनो। अल्लाह जी इबादत कयो, राज उथो, अल्लाह जो ज़िक्र कयो, अल्लाह वारन सां सोबत में जुड़ो। जीअं उन्हनि जे ज़िक्रनि जे हल्के में वञो, मन उतां हिकिड़ी अहिड़ी का रमज़ तव्हां सिखी वञो जो ॿिन्ही जहाननि में असां तव्हांजी कामयाबी थी वेंदी। ही पाक दरगाह, ही पाक दरबार अल्लाह जे कामिल अकमल वली सूफी खान मोहम्मद रहमतुल्लाह अलैह जी आ। मुझे हबीब अलैहि सलाम जा गुलाम हो, जहां हमेशा हुसैन जो गम में पंहिंजा ॾींहं गुज़ारिया। ही बि दोस्तो जेको मां अर्ज़ कंदो आहियां त ही गम जो सदमो हुयो जो अञा पीरी तारी कई, अञा चंड ॾिसण वारो ई कोन थियो त अल्लाह जो कामिल वली जो इंतकाल थी वियो। इन्हनि जूं इहे ई इरादा हूंदा हा त इन आशूरे जे ॾींहं खां अचण खां अॻु में सन जान परवाज़ रूह थी वञे त सभ खां बहितर वधीक आहे। हर आशिक़ इहो चाहींदो आहे त ही दर्दनाक ॾींहं आहिनि, इन्हनि ॾींहंनि मां रूहानी पंहिंजो फ़ाइदो वठो, अल्लाह जी इबादत कयो, मस्जिदनि खे आबाद कयो, अल्लाह जे ज़ात पाक जे क़ुरान जी घणी तिलावत कयो। हज़रत इमाम हुसैन आली मकाम जो ज़िक्र ख़ैर ॿुधो, पंहिंजे घरनि में ज़िक्र हुजे। दोस्तो मस्जिदनि में ज़िक्र ख़ैर कयो, पर ज़िक्र अहिड़ो हुजे जो पोयरनि जे लाइ हिकु राह बणिजी वञे, नक्शो बणिजी वञे, सबक़ बणिजी वञे। अवां पाण बि बचो ऐं पंहिंजे नंढे नस्ल खे बचाइजो, तमाशे खां, बद अमनी खां, बद फ़िरक़े खां बचाए ऐं उन्हनि खे इश्क़े मुस्तफ़ा जो पैगाम सेखारियो, क़ुरान बि सेखारियो, अहल बैत जो अदब ऐं मुहब्बत बि सेखारियो। अल्लाह ताला खां दुआ है